केरु आहीं? बानो। जी बानो केरु? किथे रुखसार बेगम तो के ज़ैबुल जी चाय ते तुम्हारे रखियो? हेरोस्कार, ये बानो आहे, साले जी भेड़ आहे। बानो, तू कमरे खां ॿाहिरि छो निकिरी आई आहे? तोखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे? साइण, मां अव्हां जे अचण जो इंतज़ार पई कयां त जीअं अव्हां खां इजाज़त वठी सघां। अच्छा, हितां तूं वञण पई चाहीं? जी साइण। साले के तरह त बाबा साईं पुलिस जे हवाले कराए छॾियो आहे। त पोइ ये अकेली छोकरी उते कीअं रहंदी? ही हिते रहंदी न, ही असां वटि बिल्कुलु महफ़ूज़ हूंदी, बिल्कुलु महफ़ूज़। बगड़नि जे विच में कॾहिं हरड़ियूं महफ़ूज़ थियूं आहिनि? उनजो मक़सदु त मां वेशी ऐं बगड़ आहियां। बानो, फ़िलहाल तूं हितां हल, ऐं ओॾे अची थी वञां। मुंहिंजी सलाह जो त तूं हमेशह ग़लति मक़सदु कढंदी आहीं। बहितर इहो रहंदो इन छोकरी के हिन घर में ही रहायूं। कमकार जे लाइ लाज़मी आहे हिकु ख़ादिमा हुजे असां, कमकार जे लाइ। बानो का अहिड़ी तेड़ी छोकरी कोन्हे का जो तो ॼण शिकारनि जे हथ अची वञे। हीअ बानो बहादुर जी भेण आहे ऐं तूं अजायो पंहिंजा इहे ख़्वाब ॾिसण छॾे ॾे। अच बानो। शाबाश शाबाश, हथ में आई ईद सफा मोर जो बच्चो थी लगे, मोर जो बच्चो। जेकॾहिं हिन इलाक़े में बंदि रहेसि त पोयां दी बानूअ ते ग़ुलाम रसूल जी हिफ़ाज़त केरु कंदो? लॻे थो मूं ख़ान बहादुर जी ॻाल्हि में ई वॾी ग़लती कई आहे। हिन तरह लाचार हुजण खां बहितर हो त मां ॿेले में लही वञां। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।